अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड इन में छा थींदो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अचण वारे एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। हिन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर हिन वीडियो खे ज़रूरु कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त हाणे अॻिते जीअं जीअं एपिसोड वधंदा तीअं तीअं ई ॿई धुरियूं इन चकर में हूंदियूं त सभ खां पहिरियां छोकिरी असांखे मिले ऐं इहा छोकिरी फिरी गिरी मंसूर खान खे मिलंदी ऐं उन वटि वञी पुॼंदी। ऐं तव्हां ॾिसिजो आख़िरी एपिसोड जे ऐं मंसूर खान खे पोइ हिकिड़ो मतिलबु फ़ाइदो पवंदो कहिड़ो त जॾहिं अली खान तलाक पाण ई ॾेई छॾींदो त इहा छोकिरी पोइ मंसूर खान सां निकाह कंदी ऐं वरी बाद में इन ॿिन्ही धुरनि जो ठाव बि मंसूर खान ई कराईंदो। ऐं अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। ऐं इन्हनि में तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों, ड्रामे जो हल ऐं जेको आहे फ़ैसिले जी तरफ़ वेंदो ऐं इहो ॾेखारियो वेंदो सिंध पंहिंजी क़ौम खे इहो मैसेज ॾिनो वेंदो जहिड़ो भलो न आहे, जहिड़े अगरि थी बि वञे थो त पोइ इतफ़ाक़ कयो यानी फ़ैसिले ते अचो ऐं दुश्मनियूं वधायो न, इहो मैसेज ॾिनो वेंदो ड्रामे जी आख़िरी कहाणी में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, बेल आइकन ॻाल्हि कंदा।